अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, अव्हां खे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। मंछर ढंढ खे वधीक 3 कट लॻाया विया। सेवण तालके जे मुतासिर थियल 7 यूसीज़ मां पाणी घटि थियण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। भानसदाबाद मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिबि मंछर ढंढ जो पाणी दरिया में छोड़ करण लाइ ॻोठ करमपुर वटि एलएस बंद खे आरडी 90 ऐं 100 वटि 3 कट लॻाया विया। एलएस बंद खे कट ॾियण वारे हंधि एमएनए सिकंदर राहपोटो, डिप्टी कमिश्नर ॼामशोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा, एसएसपी ॼामशोरो जावेद बलोच, आबपाशी इंजीनियर ऐं सिक्योरिटी अहलकार वॾे अंग में मौजूदु आहिनि। आबपाशी खाते पारां सिंधु दरिया जे एलएस लाड़काणो सेवण बचाव बंद खे हैवी मशीनुनि ज़रिए 3 कट लॻाया विया। इंतज़ामिया एलएस बंद खे कट ॾियण खां अॻु करमपुर टल्टी रोड तां सेवण दादू ऐं लाड़काणो ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक खे पिणु बंदि कराए छॾियो। एलएस बंद खे कट लॻाइण ऐं मंछर जो पाणी सिंधु दरिया में छोड़ थियण सां ॻोठ करमपुर समेत सेवण तालके जे मुतासिर थियल 7 यूसिन तां ॿोॾि जे पाणी जो वधियल दॿाउ घटि थियण जो इम्कान आहे। एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर शहबाज़ एरीगेशन महेश कुमार ॿुधायो त जेकॾहिं कटनि मां मंछर जो पाणी तेज़ी सां दरिया में छोड़ थियो त उन सां करमपुर समेत ॿियनि ॻोठनि तां पाणी जो दॿाउ घटि थींदो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।